नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां खां हिकु सवाल पुछणो आहे। हा। तव्हां कल्ह ॿुधायो हो कि सतयुग ऐं त्रेता युग में हा। हिकु ई धर्म हूंदो आहे, देवी देवता धर्म। हा। ऐं उन खां पोइ ॿिया धर्म सभु धीरे धीरे वधंदा आहिनि। हा। त उहे कॾहिं खां वठी वधंदा आहिनि ऐं कहिड़ी रीति वधंदा आहिनि? हा। ॾिसो, पहिरियों सृष्टि जॾहिं सतयुग खां शुरू थी त हिकु धर्म, हिकु भाषा, हिकु राज्य। सतयुग में हुयो सूर्यवंशी घरानो, भला आहे धर्म देवी देवता, लेकिन घराने जो नाम सूर्यवंशी हुयो। पोइ त्रेता में हूंदो चंद्रवंशी, उते राम सीता जो राज्य हूंदो। सतयुग में लक्ष्मी नारायण जो राज्य हूंदो। पोइ द्वापर खां वठी करे ॿिया धर्म शुरू थींदा आहिनि। त सभिनि खां पहिरियों धर्म ईंदो आहे इस्लामिन जो। हुनखे इब्राहिम अची करे हुन इस्लामी धर्म जी स्थापना कई। भई देवी देवता जी धर्म वारियूं आत्मा बि पुनर्जन्म वठी करे द्वापर में आयूं, लेकिन उहे त पंहिंजी भक्ति कंदा हुया। पहिरियों निराकार परमात्मा जी भक्ति कंदा हुया। लेकिन उहे ई दुनिया में साथ साथ इब्राहिम धर्म भी अची वियो। अच्छा। इस्लामिन जो धर्म जी इब्राहिम उनकी स्थापन कई। पोइ हुन खां पोइ थोड़नि ॾींहंनि खां पोइ बौद्धन जो धर्म, जेका बौद्धी हूंदा आहिनि न, उन्हनि जो धर्म आयो। त भई हेॾे देवी देवता धर्म जी आत्मायूं बि आहिनि, इस्लामिन जी बि आहिनि ऐं बौद्धन जी बि आहिनि। त जीअं जीअं धर्मनि जी वधी थी त दुनिया में बि थोरो लड़ाई झगड़ो शुरू थी वियो। त इहे त पंहिंजी भक्ति कंदा हुया, जेका सूर्यवंशी चंद्रवंशी घराने जी आत्मायूं हुयूं। पोइ भई टे धर्म थी विया। पोइ धीरे धीरे चौथो धर्म आयो, क्रिश्चन जो धर्म। क्राइस्ट स्थापन कई। अच्छा। भई जीअं जीअं दुनिया में दुख वधंदो वियो न, भई धर्म जी वृद्धि थींदी त लड़ाई थींदी, लड़ायूं थींदियूं त भई दुख थींदो आहे त माण्हू भॻवान खे यादि कंदो आहे। त चवंदा आहिनि न कि भॻवान एॾा सारा धर्मनि जा अवतार वठी करे आयो, त भॻवान न आयो, इहे सभु भॻवान जा संदेश वठी करे हेठि आया। इब्राहिम बि चईंदो हुन निराकार परमात्मा खे यादि करो, उहो पंहिंजी भाषा में चईंदा आहिनि, अल्लाह नूर हिन भाषा में। बौद्ध बि चई आहे। पोइ क्रिश्चन आया, उहो बि चई आहे। त ईअं जीअं जीअं धर्मनि जी वृद्धि पई थिए त सभु परमात्मा जे बारे में असांखे ॿुधाइनि पिया, अलॻि अलॻि रीति सां हुनजो नाम पिया खणनि। लेकिन जेके सम्झ में आयो वो पोइ हुनखे यादि पियो करे, हुनजो दुख घटि पियो थिए। पोइ धीरे धीरे सन्यासिन जो धर्म बि आयो। भई एॾो दुख वधी वियो कि माण्हू पंहिंजा घर छॾे करे यज्ञ तप आदि पिया करनि। त इहो बि धर्म स्थापन थियो कि भई दुख थिए त घर छॾे वञो। त इहो बि अलॻि धर्म थी वियो। माण्हू हिनखे बि अलॻि धर्म बनी छॾे। पोइ धीरे धीरे हिन दुनिया में मुस्लिम धर्म आयो। पर इहे सभु धर्म जेका हाणे 5 ॿुधायासीं न, इहे सभु द्वापर में ई आया। अच्छा। भई काथे सतयुग त्रेता में हिकु धर्म हुयो त सुख शांति हुई। ऐं जीअं जीअं दुनिया में द्वापर युग में दुख वधंदो वियो, जे पाण कल्ह ॿुधायासीं न, द्वापर युग जी शुरू खां ई आत्मा पंहिंजे पाण खे भुलिजणु लॻी, विकारनि जे वश, बुराइनि जे वश अची वई। त हिकिड़ो मतिलबु बुरो कर्म करणु लॻी वई त दुख थी वियुसि हुनखे। दुख थींदो भई कंहिंखे चई छॾियईं कुझु, त ईअं सभु दुख शुरू थिया द्वापर खां। पर एॾा न हुया, थोड़ा थोड़ा हुया। ऐं जॾहिं आत्मा जी स्मृति पाण भुलिजी वेंदा आहियूं, आत्मा के शरीर जे भान ईंदा आहियूं, त कोई शरीर छॾंदो आहे त माण्हू खे ॿियो दुख थींदो आहे, वॾो दुख थींदो आहे न। त ईअं जीअं जीअं दुखनि जी वृद्धि सृष्टि ते थी, उहा धर्म बि वधंदा विया। धर्म मतिलबु इहो बि चई सघंदा आहियूं पाण, धर्म बि वृद्धि पिया थियनि त लड़ाई झगड़ो बि पिया थियनि।
ऐं दुख हर हिकु धर्म वारो चवंदो की मुंहिंजो धर्म सही। हा, ऐं ॿई ॻाल्हियूं हिकु साथ थिए न, भई आत्मा जी बि माण्हू भुलिजी विया, पंहिंजे पाण खे बि भुलिजी विया, ऐं धर्मनि जी वृद्धि बि थिए थी, त दुख वधंदो थो वञे, त हिते धर्म अलॻि अलॻि धर्म वारा वरी चवनि था हीअं भॻवान खे यादि करो, हीअं यादि करो, त ॿियो लड़ाई झगड़ो बि वधंदो थो वञे। असांजो तरीक़ो वॾो आहे, असांजो तरीक़ो वॾो आहे। त पोइ कलयुग में कंहिंजो धर्म आयो? सिखनि जो धर्म आयो। चईंदा आहिनि न भई सिख खे ॾाढा हाणे मनाईंदा आहिनि, जीअं हाणे 500 साल ईअं करे मनाईंदा रहंदा आहिनि। मतिलबु थोरो समय थियो आहे, छोजी कलयुग में इहो धर्म आयो आहे। पोइ उन खां पोइ इहे जेका गांव में पंचायत थींदी आहे, गवर्नमेंट अॼुकल्ह वेठी आहे, अलॻि अलॻि गुरू वेठा आहिनि, त इहे सभु पोइ शुरू थियो। मतिलबु दुनिया में पहिरियों इहे द्वापर में 5 ऐं छठो कलयुग में धर्म आयो। पहिरियों धर्म देवी देवता आहे, हुननि खे मिलाए करे घणा धर्म थी विया। दीदी जेके असांजो धर्म स्थापन करण वारा आया, हा, उन्हनि सभिनी भॻवान जो ई संदेश ॾिनो अची करे। हा, छोजी दुख वधंदो वियो न, त सभु चईंदा हुया की भई इब्राहिम आयो त उहो निराकार खे यादि करो, अल्लाह खे यादि करो, नूर खे यादि करो, त दुख दूर थींदो। क्रिश्चियन बि चईंदा आहिनि उहो लाइट खे यादि करो। लेकिन माण्हुनि खे त दुख में त भई कोई इंसान अचे त उहो ई हुनजे लाइ भॻवान जो रूप थी वेंदो आहे। जॾहिं दुख ईंदो आहे त कोई बि तव्हांजी मदद करण अचे त उहो भॻवान जो रूप थी वेंदो आहे। हाणे सभु चवनि था की हुन निराकार खे, हुन अल्लाह खे, हुन नूर खे यादि करो, हुन परमात्मा खे यादि करो। लेकिन माण्हुनि खे एतिरी पंहिंजे पाण खे भुलिजी आहे त भॻवान खे किथे मथे यादि कंदो। उनजे लाइ त ॾाढी शुद्धता खपे न, त माण्हुनि खे सम्झ में न पियो अचे त माण्हू जेको जीअं इब्राहिम ॿुधाई त माण्हू इब्राहिम खे भॻवान जे नाम सां पूॼण लॻी विया। जीसस क्राइस्ट चई त हुनखे पूॼण लॻी विया। गुरु नानक देव चई त हुनखे भॻवान जे रूप पूॼण लॻी विया। त हीअ निराकार खे नथा यादि करे सघनि न करे। हा, छोजी हुननि खे त भई पाण खे बुख लॻे त पाण खे साम्हूं रोटी अचे त पाण त रोटी ॾिसी करे जेको खणी आया हुनजो ई शुक्रिया मानंदासीं न। कोई ॿुधाए पाण खे हीअ रोटी हुन हीअं ठातई, हुन ठाती अथई, एॾो हुन महिनत कई, इहो उनखे उहो थोरी सम्झ में ईंदो। हुनजे साम्हूं रोटी आहे ऐं जेको रोटी खणी आयो उनजे लाइ उहो सुठो आहे न। बाक़ी कंहिं काथां हुन अनाज कटियई, कीअं अनाज खे पिसियई, कीअं हुन अटो ॻोथई, रोटी ठाती, हुनजो त मतिलबु ई न थींदो आहे न। हूंदी पाण खे कुझु चीज खपे त पंहिंजे साम्हूं उहा चीज जेको खणी ईंदो उहो ई उनजे बारे में पाण उनखे पाण सुठे रूप में मञंदासीं न, उनखे ई थैंक यू कंदासीं। हाणे उहा चीज काथां आई हुन वटि, हुनखे त पंहिंजो एॾो मतिलबु ई न हूंदो आहे न। अॼुकल्ह दुनिया में नथा ॾिसूं भई हीअ दुआ मनोकामना पूरी थिए बसि पंहिंजो कमु थी वियो न। मतिलबु उन्हनि खे ई भॻवान करे पूॼण लॻा। हा, उन्हनि खे ई भॻवान करे पूॼण लॻा। लेकिन देवी देवता धर्म जे समय भॻवान खे यादि न कंदा हुया माण्हू, छोजी हुते दुख न हुयो। दुख में भॻवान खे यादि करे न, दुख में सिमरन सभु करे, सुख में करे न कोई। हुन धर्म में हिकु त इहा बि विशेषता हुई की हुते सभु आत्मा अभिमानी रहंदा, मतिलबु आत्मा जी स्मृति रहंदी हुई हुते। आत्मा जी स्मृति रहंदी हुई त ऐं ॿियो हिकु धर्म ई हुयो, हिकु जो ई राज्य हलंदो हुयो, हिकु ई भाषा रीति रस्म हुई, हिकु हुयो न। त चवंदा आहिनि अद्वैत राज्य। ऐं द्वापर खां द्वैत मतिलबु जीअं ई ॿ आया, ॿ धर्म आया, तीअं ई लड़ाई झगड़ो थोरो त थींदो ई ईंदो आहे, एॾो न पर धीरे धीरे थींदो ई आहे न। भई तव्हांजे घर में पहिरियों तव्हां ई रहंदा आहियो,
कल्ह ॿियो बि कोई अची करे रहण लॻी वञे, भले तव्हांजो संबंधी छो न हुजनि, जी थोरी त किटपिट शुरू थींदी आहे न। उहो कमु करे तव्हांखे न सुठो लॻे, तव्हां करो उनखे न सुठो लॻे, त थोरो थोरो ईअं ई सृष्टि बि हिकु घर आहे। हिन सृष्टि रूपी घर में पाण पहिरियों हिकु देवी देवता धर्म रहंदो हुयो, सभ जो हिकु ई रीति रस्म हूंदो हुयो, सभु हिकु ई भाषा ॻाल्हाईंदा हुया। पोइ धीरे धीरे जॾहिं इब्राहिम आया, पोइ बौद्धी आया, क्रिश्चन आया, सन्यासी आया, त हिन घर में केॾा सारा मेंबर्स वधंदी विया न। ऐं हुन सां गॾु पोइ हुननि जो फॉलोवर्स बि आया, मतिलबु उन्हनि जा ॿार बि आया। त दुनिया में ॾिसो केॾा धर्म आहिनि न, धर्म आहिनि, पोइ उन्हनि खे धर्म खे मञण वारा आहिनि, त केॾा सारा माण्हू थी विया, सभु इकट्ठा था रहनि। त लड़ाई झगड़ो ज्यादा थी वियो न, त हाणे हिन घर में केॾो शोर शराबो थी वियो आहे, ऐं सभिनि जो पीउ हिकु ई आहे। त दीदी हुननि संस्थापकनि शिक्षाऊं त सभु हिकिड़ी ई ॾिनियूं हूंदियूं न, सभिनी सुठियूं शिक्षाऊं ॾिनियूं हूंदियूं। हा, शिक्षाऊं त सभिनि सुठियूं ई ॾिनियूं, लेकिन हाणे तव्हां जीअं पाण एग्जाम्पल ॾिनोसीं भई तव्हांजे घर ॿियो कोई संबंधी अची करे रहे, त उहो पंहिंजे ॿारनि खे ॿी रीति शिक्षा था ॾियनि, भले हुन सां हुननि जो सुठो ई थो थिए। तव्हां पंहिंजे ॿारनि खे ॿी रीति सां शिक्षा था ॾियो, सुठी था ॾियो, तव्हां छा चाहींदव कि मुंहिंजा ॿार मुंहिंजे अकॉर्डिंग ई हलनि न। उहो चाहींदा मुंहिंजा ॿार मुंहिंजे अकॉर्डिंग ई हलनि, ऐं रहो हिकु ई घर में था। काथे त मतभेद ईअं थी वेंदो आहे न, मतिलबु काथे त ॻाल्हि अची वेंदी आहे। शिक्षा त सभी हिकु ई ॾींदा आहिनि। हाणे बि सभी माण्हू पाण ॾिसूं, घर में बि मञो सभु अलॻि अलॻि सत्संग आदि ते था वञनि, अलॻि अलॻि आहिनि, सभिनि खे सुठो सुठो ई शिक्षा था ॾियनि, चाहे कोई देवी वटि थो वञे, कोई गुरू थो करे, कोई नेचर खे थो मञे, परंतु सभिनि जो अलॻि अलॻि रीति रहण सहण त थी वेंदो आहे न। रहण सहण, उथणी खाइणी पीअणी फ़र्क़ु त थी वेंदो आहे धीरे धीरे। त इन करे पोइ थोरो थोरो मतभेद अची वियो। उन खां पोइ इहा ॿाहिरां जी दुनिया वसी आहे। पहिरियों भारत देश ई हुयो, पर भारत में बि जीअं धर्मनि जी वृद्धि थी, त अलॻि अलॻि धर्म वारा अलॻि अलॻि पंहिंजो ॿाहिरि दुनिया वसाई अथनि। लेकिन धन काथा खणी आहे, धन त भारत मां ई खणी आहे न। त इहे सभु 5000 साल में ॾिसो, पहिरियों शुरू हिन सृष्टि ते हिकु हुयो, हिकु धर्म, पोइ धीरे धीरे वृद्धि 5000 साल में भारत खां ॿाहिरि बि दुनिया वसी वई आहे। एॾा धर्म वसी विया आहिनि। त परमात्मा बाप जो बि हाणे अची करे पोइ हिन वापसि सां हिन कलयुगी दुनिया में जेको एॾो शोर शराबो थी वियो आहे, भई माण्हू जीअं जीअं वधी आहे त भॻवान खे ज्यादा था यादि करनि न, त भॻवान बि चईंदो भई मां हाणे हिकु ई बार अची करे सभिनि खे सुख शांति ॾेई वञा न। त घड़ी घड़ी जो हुनखे सॾु करूं, अचु अचु अचु, हिकु जे लाइ थोरी ईंदो। त कलयुग जे अंत में अची करे भॻवान अची करे हिन सभिनि धर्मनि खे मथे वठी वेंदो आहे वापसि पंहिंजे घर, धर्म जी आत्माउनि खे। पोइ हिन सृष्टि ते वापसि हिकु धर्म ईंदो आहे, पहिरियों हिकु, पोइ वरी खां चक्कर शुरू थींदो। इहे घुमंदो ई रहंदा। जीअं हाणे असां तव्हांखे ॿुधायोसीं न, सत्युग त्रेता में हिकु धर्म, पोइ द्वापर में धर्मनि जी वृद्धि, पोइ कलयुग में बि वृद्धि थी, पोइ हाणे हेॾा सारा माण्हू थी विया आहिनि, एॾो सारो शोर शराबो थी वियो आहे, त हर 5000 साल में हिकु बार भॻवान अची करे हिन सृष्टि खे पूरो ख़ाली करे, हिन जी साफ़ सफ़ाई करे पाण सभिनि खे मथे वठी वेंदो आहे, पंहिंजी बि साफ़ सफ़ाई कंदा। जीअं एॾा साल पाण हिते रहियासीं, त हिक ॿिए सां केॾो हिसाब किताब आहे। मुंहिंजी आत्मा केॾनि ॼणनि सां मां खेल खेॾियो हूंदो, केॾनि सालनि सां मां बुरो कर्म कयो हूंदो, सुठो कर्म कयो हूंदो,
त हिसाब किताब त आहे न मुंहिंजो बि, त हुनखे त चुकतो करिणो ई आहे। त इहा थींदी आत्माउनि जी सफ़ाई। अच्छा। त उहो सफ़ाई हाणे परमात्मा बाप चवनि था जेतिरो तव्हां मूंखे यादि कंदव, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी परमात्मा खे यादि कंदा त तव्हांजी आत्माउनि जो हिसाब किताब चुकतो थी वेंदो। पोइ पाण सभु मथे हलंदासीं। पोइ वापसि का हिन सृष्टि ते कहिड़ी दुनिया ईंदी? स्वर्ग जी दुनिया ईंदी। अच्छा। त इहे 5000 साल जो खेल हिते हिन सृष्टि ते ई हलंदो आहे। हाणे पुराणी थी वई आहे, पोइ नई थी वेंदी। जी ठीकु आहे। जी, थैंक यू दीदी। हाँ, थैंक यू।